खमीसा खातू छा हाल है न बाबा खैरा इहो छा था कयो हे यार कयूं भाइयो ठाहियूं न बनी न बनी त ठाहियो था तासरो वठां तू वठंदे त हेॾो हेॾ ज़मीन वारो बि वठंदो हेॾी कोन थो वठां एॾो डबलो कुड़िया ज़ाहिर ॻाल्हि आहे क्लास खे हथ बि न लाइबो आहे न बाबा असां न आहियो आहे क्लास बनो असां हथ न आहियो आहे बड़े थोड़ा थोड़ा है थोड़ा डब ये मेरा पड़ोसी है खमीसा, ये अपनी ज़मीन में काम कर रहा है, हम आप लोगों को दिखा रहे हैं, इसलिए इसका काम देखें। ये अपने जो अब क्या बोलते हैं मुझको पता नहीं, उसकी सफाई कर रहा है। अपना निशान जो है वो सफाई कर रहा है। इसका ट्रैक्टर लग गया है, अभी देखिए काम कैसे कर रहा है। हम इधर बाल चराने आए हैं, ये इधर साइड में अपना काम कर रहा है, इसलिए मैंने सोचा यार आप लोग हमारा देखो कैसे लोग काम करते हैं, सारा दिन काम करते हैं ज़मीनों में बिना रोटी के बिना चाय के। अभी तक इसकी मानी नहीं आई है, अभी ये इसने खाना भी नहीं खाया है। खमीसा दे वाल छा खाता ही हे आया मानी खाधी छा जो बोलो हुयो पटाटा 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 नवाब शरीफ जिंदाबाद जिंदाबाद नहीं। हाँ हेलो जी बाबा तव्हां ॿुधायो जहिड़ो पुछो असां वञूं था हाणे असांजो टाइम जे बुख जे मां वटियूं छॾे वेठा आहियूं खाली छो मानी कान ॾिनी धनर पाण असां बाठियूं माल चारे चारे बुख ते हे खाली वटियूं छॾे वेठा केरु ॾे न हाणे हिते जे आहे केरु जो तोखे ॾिए केरु मालिकनि खे हया पवे न मालिकनि खे हया पवे न त होॾे मानी कोन मोकिली अथनि पोइ हाणे पंहिंजे मालिकायूं वञे मालिकायूं ईंदमि छो थो मालिकायो वञे कान हे रुखी मानी जी कली में ॿधी ॾिसो वाह वाह इहे वाह वाह वठि पई हे बोर्ड खाली अछी वठी धोई मोकिली अथनि हे बकरियुनि जो खीर ॾुई हे खा ईअं थींदो आहे बसि हाणे बुख खां बसर पिया था खाऊं बसर काथे आहे बसर कोन्हे बसि मिड़ेई पाको आहे बुख खां बसर भलो हा को शाइर ॿुधायो शाइर बुखारी त चए ज़िंदगी अहिड़ी आहे त छा कजे ज़िंदगी अहिड़ी आहे त छा कजे दोस्त मुंहुं न रड़ियो जो मलम कजे दोस्त दिलि रहिड़ी आहे त पोइ छा कजे बुखारी जे नरम आहियां बेसावत न आहियां लताड़ींदो साओ घात न आहियां खता थी वेंदा उस्ताद बुखारी आदम ज़ात आहियां को औलात न आहियां वाह 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 तूं त को तुंहिंजी नाल चङो त को माना तव्हांजे पाड़े में को शाइर रहंदो आहे छा रहंदो आहे हिकिड़ो जंहिंजो नालो आहे ज़मार साहब ख़ान उन खां असां सिखंदा आहियूं वाह 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 इहा त मां जेको ॿारियूं धनार तव्हांखे टपो त कोन ॾेई वियो शाइर एॾा जो तव्हांखे शहर था अचनि त कोई शाइर त तव्हांजे घर में कंहिंखे टपो त कोन ॾेई वियो इहो ई पंहिंजो ॻोठ जो यार तव्हां असांखे ॾाढी ख़ुशी थी सम्झो जी जो तव्हां एॾा शाइरी आहियो को वधीक हिकिड़ो शाइर हुजे त ॿुधाए छॾियो शाइर उर्दू में आहे वो जिगर जिगर नहीं जिसमें दम नहीं बदमाश तुम हो शरीफ हम भी नहीं वाह 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 ये तो बहुत ही घटिया शायर था ये किसे सीखा ये नेट से डाउनलोड किया था वाह 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 खमीसा इन जी शायरी कीअं लॻई सही आहे कलाम बलाम जा शौक़ीन आहियो बसि कलाम हाणे कहिड़ा रंगा में पीरीअ में हलो ये तव्हांजा लख थोरा अदा वई त तूं फुट हल वञिणो अथई त वञ असांजो हरू भरू मथो न ख़राबु कर मां वञां हा
ये बंदा जो छोटा बच्चा है ये शेर भी सुना है, ये हमारे साथ भैंसे और बकरियां चराता है और वो बंदा अपना काम कर रहा है। ये व्लॉग इसलिए बनाया कि आप लोग देखिए हमारे साथ सारा दिन ऐसे ही बंदे होते हैं फालतू फालतू। हालें बनी हलांगे तो हलें तो ना। हाँ